सामुंडी पट्टी तरफ़ वधण लॻो। सामुंडी तूफ़ान कराची खां 350 ऐं ठटे खां 360 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूद केटी बंदर ऐं खारो छाण खां पोइ जोहू शहर बि मुकमल तौर ख़ाली कराए वियो। सामुंडी तूफ़ान जो 15 जून ते केटी बंदर ऐं गुजरात जे विच वारे हिसे सां टकराइजण जो इम्कान। ठटो, सिजावल ऐं केटी बंदर में तेज़ हवाउनि सबबि कार वहिंवार ठप। ग़ुलामुल्लाह, सिजावल ऐं टंडोजाम में बरसात। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी तूफ़ान 15 जून ते केटी बंदर भरिसां गुज़रंदो या टकराइबो। कराची, ठटे ऐं बदीन में अॼु खां बरसात जो इम्कान आहे। कराची में 100 ऐं बहराड़ी वारनि इलाइक़नि में 300 मिलीमीटर मींहुं पवण जो इम्कान। सामुंडी तूफ़ान तेज़ीअ सां सिंध जी सामुंडी पट्टीअ ॾांहुं वधण लॻो। सामुंडी इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात, हवाऊं बि घुलण लॻियूं। केटी बंदर, खारो छाण समेत ठटे ऐं सिजावल जी सामुंडी पट्टी में तेज़ हवाउनि सबबि सामुंडी छोलियूं ऐं ग़ैर मामूली वाध। बचावबंदनि ते सख़्त दॿाउ बरक़रार। केटी बंदर, जोहू ऐं खारो छाण जे सामुंडी पट्टी मां वॾे पैमाने ते माण्हू लॾ पलाण करे हलिया विया। ठटे जे ज़िले इंतिज़ामिया पारां बघाण ऐं घोड़ाबारी जे ॻाढ़ो जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में क़ाइमु कयल 9 रिलीफ कैंपुनि में 1000 मुतासिरनि खे तरसाए वियो। सामुंडी तूफ़ान सबबि केटी बंदर, जोहू, बेट मेहार ऐं यूसीमाल जे सामुंडी ॻोठनि खे बचाव लाइ ॾिनल हिफ़ाज़ती बंदनि खे सख़्त ख़तरो। लॾ पलाण जो सिलसिलो जारी। सामुंडी तूफ़ान जे ख़तरे सबबि सिंध जे सामुंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि मां वॾे पैमाने ते लॾ पलाण जारी। पाक फ़ौज ऐं नेवी जी मदद सां सिजावल, शाहबंदर, जाती, बदीन ऐं मलीर जे इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाइक़नि मां हज़ारें रवासियुनि जी कैंपुनि में मुंतक़िली जारी। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण लाइ लाउड स्पीकर ज़रिए ऐलान। नेवी, रेंजर्स ऐं पाक फ़ौज समेत इंतिज़ामिया सामुंडी इलाइक़नि मां माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ मुतहरिक आहे। हिन वक़्त ताईं 80% माण्हुनि खे कढियो वियो आहे। इमारतुनि तां बिलबोर्ड्स हटाया विया आहिनि। तामीराती कमनि खे रोके नालनि जी सफ़ाई शुरू कई वई आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाहजू कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त चूंडुनि में खटणु हाराइणु थींदो आहे। हाफ़िज़ नईम रहमान ज़हनी तौरु मेयर बणिजी चुको आहे। जमायत इस्लामी वटि अक्सरियत नाहे। खेनि डिप्टी मेयर जी आछ करे चुका आहियूं। अख़लाक़ी तौर ते मेयर PP जो थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। चवे थो गुज़िरियल हुकूमत मुल्क में समूरा तरक़ियाती मनसूबा ख़तमु करे छॾिया हुआ। गुज़िरियल हुकूमत जा बंदि कयल मनसूबा अॼु मुकमल कया विया आहिनि। सियासी इस्तेहकाम लाइ मुआशी इस्तेहकाम ज़रूरी आहे। रूस खां खाजरो तेल ख़रीद कयो आहे। मुल्क में महांगाई घटि करण ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जी ज़रूरत आहे। उहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके पंहिंजे शहीदनि खे यादि कंदियूं आहिनि। सखर वेझो संगरार वासण ॿारड़ी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ संदसि अमर जी। DIG सखर जावेद जसकाणी ऐं SSP संगार मलक जे पेरनि ते रव रखण वारी वीडियो वायरल। 22 महीना अॻु अगवा थी वियल प्रिया कुमारी खे सखर पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुग़वी ॿारड़ी जी अमर रवीना कुमारी जी DIG सखर जावेद जसकाणी ऐं SSP संगार मलक सां मुलाक़ात। रवीना कुमारी धीउ खे यादि कंदे रोई वेठी। ऐं ॿारहें वेझो ॻोठ ज़वार ख़ान चोलियाणी में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल। अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद यामीन चोलियाणी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।